नाज़रीन, अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस जजनि जे ख़त वारे मामले जो पाण मुरादो नोटिस वरितो आहे। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा इस्लामाबाद हाई कोर्ट जे जजनि जे ख़त वारे मामले जो नोटिस वठंदे 7 रुकनी लार्जर बेंच जोड़े छॾी आहे। चीफ जस्टिस जी सरबराही में लार्जर बेंच अरबा ॾींहं 11:30 वॻे ॿुधणी कंदी। ज़रनि मूजिब चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा 7 रुकनी लार्जर बेंच जो सरबराह हूंदो। जस्टिस मंसूर अली शाह, जस्टिस याहिया खान आफरीदी, जस्टिस जमाल खान मंदोखेल, जस्टिस अतर मिनुल्लाह, जस्टिस मुसरत हिलाली ऐं जस्टिस नईम अख्तर अफ़गान बेंच जो हिस्सो हूंदा। वाज़िह रहे त 27 मार्च ते इस्लामाबाद हाई कोर्ट जे 6 जजनि कम में ॻुझनि इदारनि जे मुबैना मुदाख़लत ऐं दबाव में आणण लाइ सुप्रीम जुडिशियल काउंसिल खे ख़त लिखियो हो। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस जजनि जे ख़त वारे मामले जो पाण मुरादो नोटिस वरितो आहे। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा इस्लामाबाद हाई कोर्ट जे जजनि जे ख़त वारे मामले जो नोटिस वठंदे 7 रुकनी लार्जर बेंच जोड़े छॾी आहे। चीफ जस्टिस जी सरबराही में लार्जर बेंच अरबा ॾींहं ॿुधणी कंदी। ज़रनि मूजिब चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा 7 रुकनी लार्जर बेंच जो सरबराह हूंदो। जस्टिस मंसूर अली शाह, जस्टिस याहिया खान आफरीदी, जस्टिस जमाल खान मंदोखेल, जस्टिस अतर मिनुल्लाह, जस्टिस मुसरत हिलाली ऐं जस्टिस नईम अख्तर अफ़गान बेंच जो हिस्सो हूंदा। वाज़िह रहे त 27 मार्च ते इस्लामाबाद हाई कोर्ट जे 6 जजनि कम में ॻुझनि इदारनि जी मुबैना मुदाख़लत ऐं दबाव में आणण लाइ सुप्रीम जुडिशियल काउंसिल खे ख़त लिखियो हो।